खुशखबरी 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 सेल 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 जीअं त तव्हांजे शहर रतोदुर में समाय मां बागा रोड ते मशहूर जलपाणी शॉपिंग सेंटर में फैमिली चॉइस मेला जे नाले सां सेल लॻाई वई आहे। जिते हिन महांगाईअ वारे दौर में हर घर जी ज़रूरत सामान समेत लेडीज़ चिल्ड्रेन वैरायटी जा सामान ख़रीद करे सघो था। उहो बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ 130 रुपए। कोई देर छा जी, अॼु ई अचो पंहिंजी पसंदि जो सामान ख़रीद कयो। प्रोपराइटर्स भाई शेख मोहम्मद साजिद, मोहम्मद असगर, साजिद खान। एड्रेस समाय मां बागा रोड, जलपाणी शॉपिंग सेंटर, रतोदुर। खुशखबरी 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 सेल 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 जीअं त तव्हांजे शहर रतोदुर में समाय मां बागा रोड ते मशहूर जलपाणी शॉपिंग सेंटर में फैमिली चॉइस मेला जे नाले सां सेल लॻाई वई आहे। जिते हिन महांगाईअ वारे दौर में हर घर जी ज़रूरत सामान समेत लेडीज़ चिल्ड्रेन वैरायटी जा सामान ख़रीद करे सघो था। उहो बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ 130 रुपए। कोई देर छा जी, अॼु ई अचो पंहिंजी पसंदि जो सामान ख़रीद कयो। प्रोपराइटर्स भाई शेख मोहम्मद साजिद, मोहम्मद असगर, साजिद खान। एड्रेस समाय मां बागा रोड, जलपाणी शॉपिंग सेंटर, रतोदुर।